पीपीएमपीए सरदार खान चांडो के घरनि ते पुलिस चढ़ाई खिलाफ लाड़काणे, कंबर, नसीराबाद, इबारे समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहरा कया विया। वारे में वापारियुनि कारोबार बंद करे एहतजाज रिकॉर्ड करायो। लाड़काणे में एमपीए सरदार चांडो के घरनि ते पुलिस चढ़ाई खिलाफ सचवा तरफ़ां एजाज चांडो, अहमद अली, साबिर चांडो, शमसुद्दीन चांडो ऐं ॿियनि जी अॻवानी में लाहौरी मेले खां एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब आॾो धरणो हंयो वियो। शहदाद कोट में चांडिया बिरादरी तरफा जावेद चांडियो, रईस रब्बानी चांडियो, अब्दुल हफीज़ चांडियो, रईस जुनैद अहमद चांडियो की अॻवानी में सब्जी मंडी खां रैली कढी मुख़्तलिफ़ रस्तनि जो गश्त करे कोटू मोटू चौक ते पहुची सख़्त नारेबाज़ी कई। कंबरी गड़तल वारे इलाइक़े में पीपीएमपीए सरदार खान चांडियो के घरनि ते पुलिस चढ़ाई खिलाफ कंबर में सचवा तरफा एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब आॾो धरणो हंयो वियो। नसीराबाद में पीपल्स पार्टी के कारकुननि सरदार ज़मीर हुसैन मसण, गुलाम रसूल खोसो, इंजीनियर मंजूर कादिर कांधड़ो, अल्ताफ़ कांधड़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। बाढे में चांडिया बिरादरी ऐं पीपी कारकुननि रईस जावेद अहमद चांडियो जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज में बाढे, सिहड़ ऐं भरपासे में रहंदड़ चांडिया बिरादरी जे चङनि मुड़सनि रईस फिदा हुसैन चांडियो, रईस इब्राहिम चांडियो, अगूणो यूसी चेयरमैन रईस मोहम्मद इस्माइल चांडियो समेत ॿियनि शिरकत कई। जाम साहिब में चांडिया बिरादरी तरफां अली अकबर चांडियो, अली अनवर चांडियो, गुलाम सरवर चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरनि जी अॻवानी कंदड़नि जो चवणु हुयो त पीपीएमपीए सरदार खान चांडियो जे घरनि ते पुलिस चढ़ाई जी सख़्त मज़म्मत कयूं था। हुननि वधीक चयो त पीपल्स पार्टी जे एमपीए सरदार खान चांडियो जे घरनि ते बिना जवाज़ पुलिस चढ़ाई करे चादर ऐं चौदीवारी जो तक़दस पामाल कयो।